मुफ्ती साहब कारो लिबास पाइण जायज़ आहे या न, इन मसले जी वज़ाहत कयो। मुश्ताक सुमरो साहब। बुनियादी तौर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुकम्मल कारो लिबास कॾहिं न पातो आहे, यानी कमीज़ शलवार समूरो लिबास कारो हुजे, इहो कंहिं हदीस पाक में न आहे। कारी चादर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इस्तेमाल फरमाई आहे, कारो पटको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इस्तेमाल फरमायो आहे। मुकम्मल कारो लिबास नबी सही नाहे पातो। ऐं ॿी शइ त नबी सही पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि कारे लिबास खां मना बि न कयो आहे। कंहिं हिकिड़ी हदीस में बि इहा शइ मौजूदु न आहे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कारे लिबास पाइण खां मना फरमायो हुजे। बाक़ी रही इहा ॻाल्हि त हिन ज़माने में कारो लिबास गैर मज़हब जी शनाख्त बणिजी चुको आहे। जॾहिं को रंग को लिबास कंहिं ख़ासि मज़हब जी निशानी बणी वञे त फिलाणा मज़हब वारा इबादत जी नियत सां कारो लिबास पाइनि था, त पोइ उन्हनि जी मुशाबिहत खां बचण जे लाइ कारो लिबास न पाइजे, मुकम्मल कारो लिबास न पाइजे। या त उन में कुझु फ़र्क़ु हुजे। एहतियात ऐं तक़वा जो तक़ाज़ो इहो आहे त इंसान अहिड़नि ख़ासि ॾींहंनि जे अंदरि जॾहिं उहे इबादत जी नियत सां या ग़म जी नियत सां कारो लिबास पाइनि था, कम अज़ कम उन्हनि ॾींहंनि जे अंदरि मुसलमान कारो लिबास न पाइनि, ताकि उन्हनि सां मुशाबिहत न थी वञे। बाक़ी कारे लिबास पाइण खां कंहिं बि हदीस पाक में मना न आहे थियल।